सलामा साहब मूंखे मुख़्तसिर ऐं आसान लफ़्ज़नि में रमज़ान जी ख़ुसूसियत ॿुधायो त जीअं असांजे नाज़रीन खे बि ख़बर पए। रमज़ान जी ख़ुसूसियत जे लाइ ॿ कौल आऊं जॾहिं अर्ज़ु कंदुसि। नबी पाक साहिब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जे आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेकॾहिं मुंहिंजी उम्मत खे ख़बर पइजी वञे त रमज़ान छा आहे त उहो ख़्वाहिश कंदी त सॼो साल रमज़ान ई हुजे। यानी मुंहिंजी उम्मत खे ख़बर पइजी वञे त रमज़ान में केॾियूं बरकतूं केॾा इनामात आहिनि त उहो ख़्वाहिश करे त सॼो साल रमज़ान हुजे। ऐं असांजे पीर मौला मुश्किल कुशा मौला काइनात अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहु करीम इरशाद था फरमाइनि त जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला खे हिन उम्मत खे अज़ाब ॾियणु मक़सूद हुजे हा, यानी अल्लाह चाहे हा त हिन उम्मत खे अज़ाब ॾियणो ई ॾियणो आहे त इनखे कॾहिं बि रमज़ान शरीफ़ ऐं सूरह इख़लास अता न करे हा। इन रमज़ान शरीफ़ अता कयईं त इन जो मक़सदु इहो आहे त अल्लाह ताला हिन उम्मत खे अज़ाब ॾियणु नथो चाहे, पाण अज़ाब घुरे थी त उहा लॻियल आहे। रमज़ान जो मुख़्तसिर जेको ख़ुसूसियत इहा आहे त रमज़ान उहो कुझु आहे जो उम्मत खे ख़बर पइजी वञे त हूंद हू ख़्वाहिश करे सॼो साल रमज़ान हुजे। ऐं मौला अली फरमाइनि था त अल्लाह खे अज़ाब ॾियणु मक़सूद न आहे जो हुजे हा त कुलो अल्लाह शरीफ़ सूरह इख़लास ऐं रमज़ान हिन उम्मत खे अल्लाह ताला अता न करे हा। सही